MS डॉक्टर मोहनलाल जे बदली के खिलाफ अगड़ा सोशल फोरम तरफा एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। अचो त एहतजाजी मुज़ाहिरीन खां ॻाल्हि ॿोल कयूं त उन जो छा चवणु आहे। अॼु असां अगड़ा सोशल फोरम जी तरफा एहतजाज कयो आहे त अगड़ा रूरल हेल्थ सेंटर जो MS डॉक्टर मोहनलाल के बदली कई वई आहे। उन जे खिलाफ़ असां एहतजाज कयो आहे त MS डॉक्टर मोहनलाल जी बदली रोकी वञे। अगड़ा सोशल फोरम तरफा एहतजाज कयो वियो आहे जीअं त MS डॉक्टर मोहनलाल अगड़ा हॉस्पिटल जो बदली थी वियो आहे। उन जी बदली रोकाइण जे लाइ असां बाला ऑफिसरनि खे अपील था कयूं, वज़ीर आला सिंध खे ऐं मिनिस्टर हज़रा पेचूअ खे त महिरबानी करे उन जी बदली रोकी वञे। जी जेकी बदली थी वई आहे अगड़ा हॉस्पिटल मां, असां एहतजाज कयो आहे अगड़ा सोशल फोरम जे तरफ़ खां त डॉक्टर मोहनलाल जी बदली रोकी वञे। पहिरियां जिथे हिकिड़ी टिकी इंजेक्शन वग़ैरह सिरप वग़ैरह न मिलंदा हुया, उन जे अचण खां पोइ उहे मरीज़नि खे सभु फ्री में मिलणु शुरू थी विया ऐं टेस्टूं पहिरियां न थींदियूं ऐं टेस्टूं बि थियणु शुरू थी वियूं। हेपेटाइटिस जी या मलेरिया जी पहिरियां जेके हिते न थींदियूं, उन लाइ असांखे गंबड़ वञिणो पवंदो, तकलीफ़ हूंदी। उन जे अचण खां पोइ असांखे इहे सभु सहूलियतूं हिते पंहिंजे अगड़ा शहर में मिलियूं। डॉक्टर मोहनलाल मां ई असां पुरोमींदा आहियूं त हू अगड़ा अस्पताल खे बहितरी तरफ़ वठी वेंदो ऐं अगड़ा मैताणी जादवाण राधीद्रो समेत आसपास जे इलाइक़नि खे सिहत जूं मुकमल सहूलियतूं फराहम करण लाइ जाखो ॾींदो। तंहिं करे असां DC ख़ैरपुर मीरस DSO ख़ैरपुर खे अपील था करियूं त डॉक्टर मोहनलाल जी जेका बदली कई वई आहे उहा रोकाई वञे। नाज़रीन जीअं त एहतजाजी मुज़ाहिरो कंदा आहियूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो चवणु आहे त डॉक्टर मोहनलाल जी जेका बदली रोकी वञे ऐं हिननि जेका वज़ीर आला सिंध ऐं सिहत वारे मिनिस्टर खां घुर कई आहे त डॉक्टर मोहनलाल जी जेका बदली रोकी वञे। कैमरामैन टीम सां गॾु अरबाब तुनियो, Sun TV न्यूज़ अगड़ा।